अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु तव्हांजे आॾो मां अर्ज़ु रखंदुसि ऐं अहम ॻाल्हि तव्हांजे आॾो रखंदुसि, जंहिंजी ॻाल्हि जी जेकॾहिं तव्हां निचूर ताईं असुली मक़सदु ताईं पहुचंदव त दुनिया आख़िरत जी ॿिन्हिनि जूं भलायूं तव्हांखे मिली वेंदियूं ऐं तव्हांजो ज़हन एॾो सुजाॻ थी पवंदो जो तव्हां चवंदो त हीअ का ॻाल्हि अहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका लिकायल आहे ऐं उहा अहम बि ॻाल्हि आहे। उहा आहे क़ुर शरीफ़ जे तर्जुमे में हेर फेर कयो वियो आहे, जेका ॻाल्हि मां तव्हांजे आॾो रखणु चाहियां थो। जीअं तव्हां सभु सम्झदार माण्हू आहियो, शऊर वारा माण्हू आहियो, जीअं सुजाॻी लाइ जाखोल करे पाण मल्हायो ऐं सुजाॻ थियो। दोस्तों, सऊदी अरब में अल सऊद वारनि जी हुकूमत आहे, जेका हुकूमत हुननि खे अमेरिका ॾिनी आहे। साज़िश तहत तुर्कनि खे हटाए ऐं अल सऊद खे आंदो वियो ऐं तव्हां जेॾी महिल बि सऊदी उमिरो करणु वञो या हज करणु वञो, उते क़ुर शरीफ़ गिफ्ट तौरु ॾींदा आहिनि, मुक्ति ॾींदा आहिनि। उन्हनि जो हिकु तर्जुमो ई थियलु हूंदो आहे। जीअं असांजी हुक्मरानी अल सऊद वारनि जी हले, शहनशाहिता हिकिड़ो मरे त उन्हनि जे ख़ानदान मां ॿियो ईंदो। वोटिंग जो सिस्टम बंदि कयो वियो आहे। इहो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में वोट थींदा हुया ऐं वोट उहे कबीले जा सरदार ॾींदा हुआ, जिन खे चूंडनि उन में जंहिंखे बि चूंडे अचनि। सिर्फ़ु ईअं कोन हुयो त रॻी मुंहिंजे ई ख़ानदान मां हुकुमरान थींदा अचनि ऐं सिर्फ़ु सिलसिलो मूं ताईं हुजे। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि न कई हुई, जेका हिन महिल सऊदी में आहे। असां वटि हिते पाकिस्तान में सिंध में क़ुर शरीफ़ जेको खणी था अचनि, उन्हनि उहे जॾहिं चवनि था त वठो क़ुर शरीफ़ वठो, त असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको फ़क़ीर आहे, असां बि फ़क़ीर आहियूं, फ़क़ीर शौकत फ़क़ीर, उन जो मां नालो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। उन चयो त भाउ क़ुर शरीफ़ ॾे असांखे। त हुन क़ुर शरीफ़ खपाइण वारे चयो त छा तव्हांखे क़ुर शरीफ़ सुन्नियुनि वारो खपे, देबंद वारो खपे, बिरेवली वारो खपे, शीए वारो खपे? त फ़क़ीर साईं चयो त मूंखे मुस्लमाननि वारो खपे क़ुर शरीफ़। त इते उहो क़ुर शरीफ़ खपाइण वारो अजब में पइजी वियो, परेशान थी वियो त हिन सुवाल त अहिड़ो कयो जेको चई त माना मूंखे मुस्लमाननि वारो क़ुर शरीफ़ खपे। त हू तर्जुमे में पइजी वियो त मूं वटि जेके तर्जुमे वारा क़ुर शरीफ़ आहिनि उहे फ़िरक़नि जा आहिनि, त मां हिन खे कहिड़ो ॾियां क़ुर शरीफ़। अजीब वाक़ियो आहे दोस्तो, अजीब वाक़ियो आहे। त हू क़ुर शरीफ़ खपाइण वारे खे हिन चयो त मूंखे क़ुर शरीफ़ ॾे, तर्जुमे वारो क़ुर शरीफ़ ॾे, तर्जुमे वारो क़ुर शरीफ़ ॾे। त हुन चयो त तोखे सुन्नियुनि वारो क़ुर शरीफ़ ॾियां, देबंद वारो ॾियां, बिरेवली वारो ॾियां या शीए वारो ॾियां? त फ़क़ीर साईं चयो त मूंखे मुस्लमाननि वारो क़ुर शरीफ़ ॾे। त हू तर्जुमे में पइजी वियो, परेशान थी वियो। त हुन चयो त हाणे मां कहिड़ो ॾियां, मूं वटि त उहो तर्जुमे वारो क़ुर शरीफ़ ओहिड़ो कोन्हे। हाणे इहे वाक़ई जेको फ़क़ीर ॻाल्हि कई त मूंखे क़ुर शरीफ़ मुस्लमाननि वारो खपे, तर्जुमे वारो, उहे तर्जुमा बि मार्केट में मौजूदु आहिनि। उहे तर्जुमा मौजूदु आहिनि, पर उहे माना क़ुर शरीफ़ महदूद आहिनि, उहे मिली सघनि था। क़ुर शरीफ़ जो जेको अरबी लुग़त आहे, अरबी में जेको लिखियलु आहे, उन में कंहिंखे बि शक शुबो कोन्हे। उहो क़ुर शरीफ़ जे कंहिं बि अख़र ते कंहिंखे बि शक शुबो कोन्हे। ऐं माना क़ुर शरीफ़ ओरिजिनल क़ुर शरीफ़ आहे ऐं उन जो ज़ामिन अल्लाह साईं चए थो त इहो उन जो मां ज़ामिन आहियां, मूं लोहे महफ़ूज़ में लिखी छॾियो आहे क़ुर शरीफ़। उन में को बि हेर फेर नथो करे सघे। मगर हिन
धरतीअ ते जेके हुक्मरानी करणु चाहिनि था उन्हनि इहे क़ुर शरीफ़ जे तर्जुमनि में हेर फेर करे असांजे ज़हननि खे मफ़लूज करे छॾियो, जेके असांजा ज़हन हिब्के में विरहायल हुजनि ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इंसान जे ख़िलाफ़ु असांखे नफ़रत हुजे। हिब्के ज़ातुनि पातुनि ते मज़हबनि ते हर लेवल सां असां हिब्के में मुखालफ़त में ऐं ज़हन असांजा हिब्के में लॻा पिया हुजनि, जीअं असां हुननि ते हुक्मरानी कयूं ऐं हीअ सदाईं पाण में परेशान ऐं पाण में नफ़रतुनि में हुजनि। इन करे असांजे लाइ अहिड़ा हर जॻह ते नुस्ख़ा हुननि इस्तेमालु कया विया आहिनि जीअं ही परेशान हुजनि। ॿियो त ठहियो पर असां ॿियूं परेशानियूं छॾियो, मगर ही क़ुर शरीफ़ जेको असांजो दीन इस्लाम जो मसइलो आहे उन्हीअ में त एॾी हुननि ख़यानत कई आहे, जंहिं ख़यानत खे ऐं ज़ाहिर करे तव्हांजे आॾो अॼु मूं रखियो आहे। तव्हां सभु सुजाॻ थियो, उहे क़ुर शरीफ़ जेके असुली माना वारा, उहे असुली लुग़त जे माना वारा, उहो असुली लुग़त जो सिलसिलो में तव्हां जाचे ऐं वठो, जेके माना मार्केटुनि में मौजूदु आहिनि, कराची में मिली सघनि था, महदूद उहे दुकान आहिनि उन्हनि में उहे क़ुर शरीफ़ मिली सघनि था। तव्हां जाखोल कयो ऐं मां तव्हांखे इहो चवणु चाहियां थो त तर्जुमे में हेर फेर आहे, सुजाॻ थियो, हिब्के जे ख़िलाफ़ु नफ़रतूं न कयो, दीन इस्लाम खे मुहकम करे वठो, पंहिंजे वतन ते माना सां महबत कयो, पंहिंजे मुल्क सां महबत कयो, पंहिंजे माण्हुनि सां महबत कयो, कंहिं सां नफ़रत न कयो, महबत जो ॿिज पोखियो ऐं महिरबानी। अस्सलाम वालेकुम।